3 साल अॻु क़तल थियल पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MP शहनाज़ अंसारी जी धीउ फातिमा अंसारी चयो आहे त 3 साल पहिरियां संदसि अमर खे हुन जे अॻियां बेदर्दी सां क़तल कयो वियो पर अॼु उन जो इंसाफ़ न थियो। हुन चयो आहे त मां 3 सालनि खां अमर जे इंसाफ़ लाइ दरबदर रहियसि, हिक जे दर ते वियसि त मुंहिंजी मदद कयो पर कंहिं बि मुंहिंजी मदद न कई। फातिमा अंसारी चयो आहे त अमर जो लाश रत सां भरियल हुयो, मूं पंहिंजे हथनि सां खयो पर अॼु उन क़तल जो इंसाफ़ नाहे थियो। खेसि इंसाफ़ ॾिनो वञे, अमर जे क़तल जो केस ॿीहर हलायो वञे। हुन जो चवणु हो त हूअ हुकूमत जो हिसो हुई, सिंध हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी आहे पर इंसाफ़ न मिलियो। अॼु संदसि अमर जा कातिल आज़ाद थी विया आहिनि, सिंध हुकूमत किथे गुम आहे। होॾां इतला आहिनि त फातिमा अंसारी पीपल्स पार्टीअ तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। आज तहांजी भेण सां इंसाफ कोन थियो, जेके 3 साल पहिरियों मुंहिंजे अॻियां बेदर्दीअ सां क़तल कयो वियो, हुनजो इंसाफ कोन थियो। मां 3 सालनि खां दरबदर हुअसि पंहिंजी माउ लाइ। मूं पंहिंजी माउ रत में भरियल गई, मूं हिक दर ते वियसि, मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी माउ मारी अथनि। हाणे उहा सिटिंग MP हुई, उहा सिंध गवर्नमेंट जो हिसो हुई। हाणे उहा सिटिंग MP हुई, हुकूमत पीपल्स पार्टीअ जी आहे, पोइ हुनजी MP जो इंसाफ़ कोन थियो। हाणे मुंहिंजी माउ जे क़तल जो इंसाफ़ कोन थियो, असांखे इंसाफ़ कोन मिलियो। पार्टीअ में हेतिरो टाइम असां ॾिनो आहे, बाक़ी नास खे त काफ़ी पहिरें खां वठी असां मिलावट चेयरमैन खे इहो था चऊं पर असां सॼी ज़िंदगी पीपल्स पार्टी खे वॾनि ताईं असां ॾिनो नंढनि ताईं ॾिनो पर असांखे कोई इंसाफ़ न आहे।